खबर शेयर कंदा त थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मिठी डीपले ऐं चिलार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मिठी डीपले ऐं चिलार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मिठी डीपले ऐं चिलार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। नाज़रीन, अवां खे आगाह पिया हलूं त थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मिठी डीपले ऐं चिलार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। नाज़रीन, अवां खे आगाह पिया हलूं त थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मिठी डीपले ऐं चिलार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन ख़बर सां वधीक असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे मिठी कासिम टीवी रिपोर्टर जावेद बजीर। जी जावेद, कहिड़ा तफ़सील आहिनि? थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे। हाँ जी, बिल्कुल थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ जेका बरसात जो अॼु सुबुह खां सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॿुधायां त मिठी डीपलो चेला समेत जेके थर जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में वक़्फ़े वक़्फ़े सां जेका बरसात जो सिलसिलो जेका आहे उहो शुरू थी वियो आहे। डीपलो में तव्हांखे ॿुधायां त डीपलो जे भरपासे वारा जेके ॻोठ आहिनि, उनमें बरसाति पई आहे। मिठी में जेका बरसाति पई आहे, उनमें जेके ॻोठनि में जेके आहिनि उहे नयूं जेके आहिनि वही आयूं आहिनि। बरसाति खां पोइ गर्मी जो जेका ज़ोर आहे उहो टुटी वियो आहे ऐं थरी जेके माण्हू आहिनि उहे हिन ख़ूबसूरत मौसम खे इंजॉय करण लॻा आहिनि। उन खां सवाइ जेका नंगर पार्कर में जेका गुज़रियल ॾींहुं जेका बरसाति पई आहे, उन खां पोइ हारी जेके आहिनि उन्हनि पारां जेका आहे ॿनियूं खेड़ियूं पियूं वञनि, जॾहिं त थर जा मुख़्तलिफ़ जेके तफ़री मार्ग आहिनि उन्हनि ते बरसाति खां पोइ शहरी जेके आहिनि उहे वॾे अंग में पइजी विया आहिनि ऐं मौसम खे जेका आहे उहो इंजॉय करण लॻा आहिनि। जी, वॾी महिरबानी जावेद बजीर तफ़सील ॾियण लाइ।